इन पिंडाल में आयल मुझो भाउ इब्राहिम कोसो साहब इन असांजे पाड़े जा कोसा बिरादरी गोपांग बिरादरी बे जेके भी भाइर हिते आयल आहिनि अस्सलाम वालेकुम। पहिरीं ताईं जन जी सभिनि हिते खोसा बिरादरी जी महिरबानी जो असांजे सिटी जो सदर पाकिस्तान पीपल्स पार्टी जो कैंडिडेट हुन जे हक़ में असांजे कैंडिडेट जे हक़ में हथ खणण जे लिहाज़ खां असां निहायत तव्हांजा शुक्रगुज़ार आहियूं। तव्हांजी वॾी महिरबानी। ॿियो तव्हांजो गिला शिको हक़ बजानिबा जेके इहे मसला अदे असांखे ॿुधाया आहिनि इंशाअल्लाह ट्रांसफार्मर जो मसलो असां सुभाणे ॿिए ॾींहं ताईं तव्हांजो हल करे वेंदासीं। हिन महिल घणो मां चवणु मुनासिब कोन्हे जो मां अचे ऐं टाण हणी वञा। बहरहाल इन महिल तव्हांजे हिन पेवर ब्लॉकनि जा कमनि जो किसो टेंडर थी चुका आहिनि। सिर्फ़ु ईअं इंतज़ारु आहियूं त इलेक्शन गुज़रे त हू कमु चालू थियनि। ऐं अल्हम्दुलिल्लाह जंहिं हिसाब सां असां शहर में ॾिना आहिनि ऐं जीअं सालों साल ईअं इन तरीक़े सां कमु थियणु शुरू थिया त हिकु ॿिनि सालनि जे अंदरि असांजे हिन शहर में घणो ई फ़र्क़ु अचे वेंदो। तव्हां असांजे सिटी जे सदर साहब हिकिड़ी ॻाल्हि कई त साईं असांखे फिलाणे न ॾिनो आहे फिलाणे ॾिनो आहे। मुंहिंजा भाउ मां पंहिंजे सिटी जे सदर खे इहो ज़रूरु चवंदो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो लॾो आहे। पोइ जो MNA न ॾिनो त MPA ॾिनो, MPA न ॾिनो चेयरमैन ॾिनो। ॾियणो असांजो पार्टी जो शहीदराणी जो लॾो आहे। पोइ उन में सभु गॾु आहियूं त इंशाअल्लाह इहो जे हुन न ॾिनो आहे त असां ॾिनो आहे, असां न ॾिनो आहे त हुन ॾिनो हूंदो। इहो पार्टी जो कमु आहे। इहो पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उन तरीक़े सां इहो कमु हलंदो आहे ऐं उमेदु इंशाअल्लाह असांजी सभिनि धुरियुनि जी इहा हुजणु खपे त अॻिते बि असां हिनखे अॻिते वधायूं ऐं हिन कम खे सिधो करे हिन शहर खे उन तरीक़े सां जेको ॾिठो अथऊं त भई जीअं अॼु खां 10-12 साल अॻु में हिते ज़िलो ठहियो मूंखे यादि आहे भली लियाकत उन महिल पीपल्स पार्टी में हो। असां पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ हुआसीं या उन खां नाराज़ हुआसीं। ज़िलो ठाहियो जेॾी महिल मूंखे यादि आहे मुंहिंजे वालिद साहिबु अला उनखे जन्नत में जाइ ॾींदो। उन जी हिकिड़ी कोशिश हुई जो असां हिन कंबर खे उहा सुञाणप कंबर जी उहा ज़िले जी उहो हिकिड़ो अहसासु हो त असां इहा शयूं पर उन महिल शाबस असांखे हिन रोड ते हिन कोर्ट जे साम्हूं मूंखे यादि आहे त जेॾी महिल वज़ीर आला अरबाब ग़ुलाम रहीम साहब हो हुन चयो साईं तव्हां रोड ते भित कढी छॾी हो। सो उहा भित बि असांजे तव्हां ॿाहिरनि सभिनि गॾिजी असांजे लियाकत गोपांग साहब गोपांग बिरादरी खोसा बिरादरी इहे सभु गॾिजी असां इन ताक़त थी बीठासीं जो उन वज़ीर आला खे बि झुकणो पियो। इहो ज़िलो बि उन तरीक़े सां कामयाबु थियो। शदादकोट बि असांजो शहर आहे। शदादकोट खे नाले खे खणी असां सां गॾु आहियूं पर इंशाअल्लाह कंबर रहंदो।